मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे नाले सां जंहिं पूरी काइनात खे ख़लक़ियो। दुरूद हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जंहिंखे अल्लाह ताला इन पूरी इंसान ज़ात लाइ मोहलत बणाए मोकिलियो। अस्सलामु अलैकुम दोस्तो, मूंखे उमेद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। दोस्त इलाही पुछा करे रहिया आहिनि त सर SST जे हवाले सां छा ही शेड्यूल आयो आहे, सही आहे या न। त उन्हनि दोस्तनि खे इहो ई चवंदुसि त हीउ शेड्यूल जेको लीकेज थियो आहे SPSC वारनि जो, इहो में बि थी सघे थो सही पाए। त फेबररी में माना टेस्ट जा चांसिस 100 मां 80% या 90% आहिनि। तंहिं करे तव्हां इनखे सीरियस वठो ऐं पंहिंजी स्टडी करियो, वधि खां वधि स्टडी करियो। अल्लाह साईं तव्हांखे पंहिंजे मक़सदनि में कामयाबु कंदो। अॼु जेको आउं लेक्चर ठाहे रहियो आहियां उहो आहे सिंधी ग्रामर में काफ़ियो ऐं रदीफ़। काफ़ियो ऐं रदीफ़ जे बारे में सिखंदासीं, उन्हनि जे विच में कहिड़ो फ़र्क़ु आहे उहो अॼु असीं सिखंदासीं। हिन वीडियो में आउं तव्हांखे काफ़ियो ऐं रदीफ़ जे विच में फ़र्क़ु सम्झाईंदुसि त काफ़ियो कंहिंखे चइबो आहे ऐं रदीफ़ कंहिंखे चइबो आहे। उमूमन सभिनी खे इहे शयूं ईंदियूं हूंदियूं, बेसिक नॉलेज आहे सिंधी जी, तक़रीबन सभिनी स्कूलनि में पढ़ी हूंदियूं। तंहिंजे बावजूद बि हीअ वीडियो आउं ठाहे रहियो आहियां। मूंखे उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि ईंदी। जेके दोस्त हींअर मुंहिंजे चैनल खे ॾिसी रहिया आहिनि, मुंहिंजी वीडियो खे ॾिसी रहिया आहिनि ऐं मुंहिंजे चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे, उन दोस्तनि खे आउं रिक्वेस्ट कंदुसि त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो, कमेंट्स करियो ऐं मुंहिंजी वीडियोज़ खे पंहिंजे दोस्तनि ताईं शेयर करियो। थैंक यू। अचो त हाणे पाण लेक्चर जी तरफ़ हलूं। पर आउं तव्हांखे वरी ॿुधाए छॾियां त हीअ एक्सपेक्टेड टेस्ट शेड्यूल आहे, त में बि जेको आहे टेस्ट फेबररी में थींदी या न, पर घणो करे इन्हनि तारीख़ुनि में ई थियणु खपे। जेकॾहिं हेठि मथे हुजणु खपे त वधि में वधि हिकिड़ी 2 तारीख़ जो फ़र्क़ु हुजणु खपे, पर उमूमन इहो ई ॾिठो थो वञे त टेस्ट फेबररी में ई घणो करे थींदी। तंहिं करे पंहिंजी स्टडी कंटिन्यू करियो। अचो त लेक्चर जी तरफ़ हलूं। काफ़ियो कंहिं बि शाइरी जे मिसराउनि में मिलंदड़ हम आवाज़ लफ़्ज़नि खे काफ़ियो चइबो आहे। दोस्तो शाइरी में अक्सर करे जेके हम आवाज़ लफ़्ज़ ईंदा रहंदा आहिनि त उन्हनि खे असां काफ़ियो चवंदासीं। काफ़ियो बेसिकली अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे, ठीकु आहे न। त पेपर में असां वटि इहो बि अची सघे थो काफ़ियो कहिड़ी ॿोली जो लफ़्ज़ आहे। मिसाल शेख हयाज़ जी गज़ल जा 2 बंद मूं खयां आहिनि। करे केर थो ही पखनि मां पुकारूं, न मुंहिंजो मलीरा न की मुंहिंजा मारूं, रही गूंजंदी कूक काई फिज़ा में, उॾामी वयूं कुंजड़ियुनि जूं कतारूं। दोस्तो ही बेत आहे। हिन बेत में पुकारूं, मारूं ऐं कतारूं काफ़िया आहिनि। ॾिसो, पुकारूं, मारूं ऐं कतारूं, इन्हनि खे असां काफ़िया चवंदासीं। अच्छा, काफ़िए जी ॿी सुञाणप इहा आहे त हिननि जो आवाज़ त सेम हूंदो, मिलंदड़ जुलंदड़ हूंदो, पर लफ़्ज़ जेके आहिनि अलॻि अलॻि थी सघनि था। जीअं त पुकारूं, मारूं लफ़्ज़ हिननि जा अलॻि अलॻि आहिनि। कतारूं इहा बि हिकिड़ी काफ़िए जी सुञाणप आहे त उहे लफ़्ज़ अलॻि अलॻि हूंदा, पर उन्हनि जो आवाज़ जेको आहे न उहो मिलंदड़ जुलंदड़ हूंदो। त इनखे असां काफ़ियो चवंदासीं। हाणे असीं रदीफ़ जे बारे में पढ़ंदासीं। अचो रदीफ़ जे बारे में सिखूं। त रदीफ़ उनखे चइबो आहे, रदीफ़ बि काफ़िए वांगुरु अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे। रदीफ़ जी डेफिनेशन छा आहे? जेकॾहिं शाइरी जे कंहिं शेर में को साॻियो लफ़्ज़ बार बार अचे त उनखे रदीफ़ चइबो। माना साॻियो लफ़्ज़ बार बार अचणु। रदीफ़ घणो करे काफ़िए जे पुठियां ईंदो आहे ऐं उहो लफ़्ज़ साॻियो हूंदो, ठीकु आहे न। जीअं काफ़िए खे असां चयो त काफ़िए जो जेको आहे हम आवाज़ लफ़्ज़ हूंदा। छा हूंदा? हम आवाज़ लफ़्ज़ हूंदा, पर उहो लफ़्ज़ साॻियो कोन हूंदो। उहे लफ़्ज़ जेके आहिनि मुख़्तलिफ़ हूंदा, हुननि जा आवाज़ त सेम हूंदा, पर उहे लफ़्ज़ अलॻि अलॻि अचनि था। जीअं पाण पहिरीं पढ़ियोसीं पुकारूं, मारूं, कतारूं,
पर रदीफ़ में घणो करे हिकु ई लफ़्ज़ साॻे क़िस्म जा लफ़्ज़ ईंदा रहंदा आहिनि। ठीकु आहे। ॿी इन जी डेफिनेशन आहे इस्तिलाही माना मूजिबि रदीफ़ उहो लफ़्ज़ या लफ़्ज़नि जो अहिड़ो मजमू जेको नज़म गज़ल या कंहिं बि शेर में बंद या मिसरा जी पछाड़ी में काफ़ीअ जे पुठियां बार बार अचे। अच्छा, रदीफ़ घणो करे काफ़ीअ जे पुठियां बार बार ईंदो आहे। इलाही जेके शाइर आहिनि उहे रदीफ़ जो इस्तेमालु न कंदा आहिनि। ज़रूरी न आहे त हर बैत में रदीफ़ हुजणु खपे, पर काफ़ीअ जो इस्तेमालु अक्सर करे हर बैत में हूंदो आहे, पर रदीफ़ जो इस्तेमालु कंहिं कंहिं बैत में न बि हूंदो आहे। अचो त हिन जा मिसाल ॾिसूं पाण। अच्छा दोस्तो, रदीफ़ जो मिसाल ही बैत आहे। तती में घड़ो का भरे थी पई, थरी सूंह चमका करे थी पई, उहो कांद कहिड़ो उन्ही खे ॾिसूं, उहो कांद कहिड़ो उन्ही खे ॾिसूं, सुहागण त ॿ ॿरे थी पई। हिन बैत में थी पई लफ़्ज़ बार बार आयो आहे। ठीकु आहे। थी पई लफ़्ज़ हिन बैत में बार बार आयो आहे, त इन्हनि जेको थी पई हिन बैत में जेको आयो आहे हिननि लफ़्ज़नि खे असां रदीफ़ चवंदासीं। ठीकु आहे। रदीफ़ हमेशह काफ़िए जे पुठियां ईंदो आहे। हिन में दोस्तो काफ़िया बि आहिनि। केरु ॿुधाईंदो त हिन में कहिड़ा कहिड़ा काफ़िया आहिनि। हिन में हिकिड़ो भरे, ॿियो करे, ॿियो ॿरे। हीअ आहिनि काफ़िया। हिननि खे असीं चवंदासीं काफ़िया। ॾिसो, हिननि जा आवाज़ त साॻिया आहिनि। भरे में बि रही रे आहे, करे में बि रही रे आहे, ॿरे में बि रही रे आहे, पर इन्हनि खे असां चवंदासीं काफ़िया। काफ़िए जे पुठियां या शइ जे आख़िर में जेको लफ़्ज़ बार बार अचे, शइ जे आख़िर में या शइ जे शुरू में को बि लफ़्ज़ बार बार अचे त उनखे असां रदीफ़ चवंदासीं, ऐं उहो घणो करे काफ़िए जे पुठियां हूंदो आहे। ठीकु आहे न। त इन खे ई असां रदीफ़ चवंदासीं। ही हुई रदीफ़ ऐं काफ़िए जे बारे में हिकिड़ी शॉर्ट वीडियो। मूंखे उमेदु आहे त ही वीडियो तव्हांखे पसंदि ईंदी, ऐं हिन वीडियो खे लाइक कजो ऐं कमेंट्स कजो। तव्हांजा कमेंट्स मूंखे इंकरेज कंदा त आउं वधि खां वधि सुठी वीडियोज़, नॉलेज वारी वीडियो तव्हां ताईं पहुचायां। ओके, अल्लाह हाफ़िज़, टेक केयर।